प्रिंस आगा खान साहब जन गुज़िरियल दफ़े आया हुआ, कुछ टाइम खां पोइ आया आहिनि। ज़ाहिर आहे हर दफ़े ईंदा आहिनि त का नई अचीवमेंट हिते असांखे ॾेई वेंदा आहिनि, को नओं कदम खणी वेंदा आहिनि, अहिड़ो जेको असां पाकिस्तानियुनि लाइ, असां सिंध वासियुनि लाइ फ़ाइदेमंद साबित थिए। ईअं ई जीअं आया हुआ त मेमण मस्जिद जे बैक साइड ते हिकिड़ी हॉस्पिटल उन जो इफ़्तिताह करे विया। उहा फ्री ऑफ कॉस्ट रखी वई, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿारनि जे लाइ। ऐं इन खां अलावा लियारी जे आसपास हिकिड़ी ॿुधो आहे त कॉलेज जो इफ़्तिताह कयो वियो, जेका गर्ल्स कॉलेज, जस्ट गर्ल्स कॉलेज आहे, उन्हनि जो बि इफ़्तिताह कयो वियो ऐं उन जो नालो बि आगा साहब जे नाले ते ई रखियो वियो आहे, जंहिंमें सिर्फ़ु छोकिरियूं तालीम हासिल कंदियूं, न कि छोकिरा। छोकिरनि लाइ त खोड़ सारियूं आहिनि, पर छोकिरियुनि लाइ हिकिड़ी अलॻि कॉलेज जी तामीर कई वई ऐं उनखे उनजो इस्तक़बाल कयो वियो खोड़ सारो। त तव्हां अचो, तव्हां पाण इन जी रिबन कटियो ऐं पाण आगा साहब जन पाण मौजूदु हुआ ऐं पाण कटियो था कयूं, ईअं न त ॿियनि जे हवाले करे छॾियूं ऐं प्रोजेक्ट ॾिसूं था त पोइ किथे थो पहुचे, पर इहे वॾियूं अचीवमेंट्स आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे। इन जो मक़सदु इहो आहे त हू जेको बि प्रोजेक्ट स्टार्ट कंदा आहिनि त बाक़ाइदा उन्हनि जे कम्यूनिटी जी नज़र हूंदी आहे उन प्रोजेक्ट जे मथां। ऐं इहो हिननि जे जेको दौरो आहे उहो सिलसिलो हूंदो आहे, हर साल 2 सालनि खां पोइ इहे पंहिंजे प्रोजेक्ट्स जो जाइज़ो वठण जे लाइ बि ईंदा आहिनि। ऐं पाकिस्तान में ईअं अचण खां पोइ यकीनन पंहिंजी कम्यूनिटी जे माण्हुनि सां बि मिलंदा ऐं वधीक अहिड़ा नवां प्रोजेक्ट बि असां ॾिसंदा हुआसीं।